कार थी वियो आहे हुनखे हाणे ॿियो को रस्तो हथ ई नथो अचे रुॻो इन शयुनि जे मां अॻुणे बि चयोसि हाणे बि चवंदुसि त असांखे हिकिड़े शइ जी त तमामु घणी ख़ुशी आहे जो असांजे जहाज़नि खां पोइ जेके एसियुनि में वेठल माण्हू जेके ऑफिसनि में एसी घरनि में एसी उन्हनि जे गाॾियुनि में एसी उहे अॼुकल्ह जेको आहे सो रोडनि ते फिरनि था। असांजो पहिरियों फतह त इहो ई आहे ऐं उनखां अलावा जेको नाज़ेबा लफ़्ज़ इस्तेमालु करणु लाज़िमी आहे। उहो पंहिंजो औकात ॾेखारींदो जंहिंजी जेका औकात हूंदी उहो औकात ई हूंदो। अहिड़ा नाज़ेबा लफ़्ज़ थी सघे थो एजाज़नि में थींदा आहिनि। असांजो मुसलसल ही टियों एजाज़ आहे। अहिड़े एजाज़ में असां कॾहिं नाज़ेबा लफ़्ज़ न ॻाल्हाया उनजे ख़िलाफ़ु न चयोसीं। असां वरी बि उनजे पार्टी क़यादत खां मुतालबो कंदा आयासीं छो जो असांजो हिकिड़ो शख़्सी उन माण्हू सां तकरार आहे। तकरार बि कोन्हे, सिर्फ़ु असांजो इहो शइ आहे त तूं ग़लति आहे, तूं पाण खे फ़रऊन सम्झे थो ऐं पाण खे जेको आहे सो इलाइक़े जो डॉन सम्झे थो, ईअं कोन्हनि। और कलम धणी इन्हनि खे तुंहिंजो जेको आहे सो इहो हक़ सच लिखण ते तोखे आइनो ॾेखारण ते तो जेको लीगल नोटिस ॾिनो आहे इहो पंहिंजो लीगल नोटिस वापसि वठि ऐं साफ़िन खां माफ़ी वठि। जेसीं ताईं हू साफ़िन खां माफ़ी न वठंदो, इहो लीगल नोटिस वापसि न वठंदो, असांजो इहो एहतजाज जारी सारी रहंदो ऐं ईअं स्टेप बाय स्टेप असांजो जेको आहे सो एहतजाज जारी सारी रहंदो इंशाअल्लाह।